अदा सुभाणे पीढ़ीअ ते माल कराए हलंदे न। हा काका हलंदो मैं माल कराए पीढ़ी ते, पर जीअं पोइ माल खपई न मूंखे पंहिंजा 5 रुपया ॾिजांइ। हा ऐं बूंदी ऐं जलेबी बि आहे न हुते, उहा बि खाराइजांइ ऐं ओट मोट जो भाड़ो बि ॾिजांइ। हा हा किरायो ॾींदोसांइ, चिंता न कर तूं। जेकॾहिं माल हिते ढोरे ते खपी पियो त पोइ शहर कोन हलंदासीं। अदा सुमर छोरो असांजो वाइड़ो अथई, तूं पंहिंजो रीडो संभालींदे या असांजो छोरो? अम्मा एॾो बि वाइड़ो न आहियां जेतिरो तूं मूंखे सम्झी थी। पादा इहो त तुंहिंजे मुंहुं मुहांडरे में लॻे थो त तूं केॾो चालाक आहीं। ॾिस हो तूं, जे तूं बि अधे सुमर वांगुरु वञी वापार करी न त घर जो ख़र्च ॾाढो सुठो हलंदो, पर तूं सॼो ॾींहुं वेठो तो खटूं छिनी। अदी वो तूं जेकॾहिं मूंसां साथ ॾिए न त ॿई गॾिजी वापार कयूं। अदा पहिरीं तूं ढरो पी, ख़बर पवे त घणे टके सौ, पोइ तोसां भाईचारो कबो। हो तूं जेकॾहिं ॾेई वठी मुनाफ़ो न बचियो पर पोइ बि 10 त बचंदा न। अबा इहे बि 12 10 रुपया ईंदा, अञा वांदे वेहण खां त भला आहिनि न। अबा चवंदा आहिनि न त वांदे खां वंगार भली, पोइ बि त 12 आया न बा। ये चकर ॾिसंदासीं। अदा ही खट कॾहिं बि कोन छॾींदी। पर तूं खणी भाईचारो करीस, बाबू बि वापार कंदो। काका सुभाणे जंहिंमहिल मुलो बांगर ईंदो न तेॾी महिल मां ईंदो मई, पर ॻाल्हि ॿुध, हो जेकी रेल गाॾी हूंदी आहे नी उहा मूंखे ॾेखारींदे नी, मूं कॾहिं बि कोन्हे ॾिठी आहे। घणा ॾाढ ॿधंदासीं। हा बाबा तूं ई हलिजांइ, मुला बांग जे त सवेल ई निकिरी हलंदासीं, जीअं सवेल पके ते पहुचूं।